सॼे मुल्क में जारी लॉकडाउन में वाधी नरमी बाबति फ़ैसिलो अॼु कयो वेंदो। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म चाहे थो त सॼे मुल्क में लॉकडाउन बाबति हिकु जहिड़ी पॉलिसी हुजे जॾहिं त मुल्क में लॉकडाउन खे वधीक वधाइण जो ऐलान अॼु कयो वेंदो। लॉकडाउन दौरान हर शइ ॿीणी अघनि ते वेकिरो थी रही आहे। सिंध हाई कोर्ट अदालत हुकुम ॾिनो त ॿुधायो वञे त ज़ख़ीरे अंदोज़ी ऐं वधीक क़ीमत वसूल करण वारनि जे ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई कई वई आहे। कराचीअ में ज़िले शर्क़ी जा वधीक रोड ऐं घिटियूं सील कयूं वयूं। शहर में कोरोना जे पकेड़ खे रोकण जे लाइ ज़िले शर्क़ी जे वधीक 8 थाणनि जी हदनि में मुख़्तलिफ़ मरकज़ी रोड ऐं मुतासिर घटियूं पाड़ा ऐं रिहायशी इमारतुनि खे सील कयो वियो आहे। परॾे में फाथल 1800 खां वधीक पाकिस्तानियुनि जी वापसी अॼु खां शुरू थींदी। मुल्क में कोरोना वायरस जी सूरत-ए-हाल खे नज़र में रखंदे मुल्की ऐं परॾेही फ्लाइट ऑपरेशन मुअतल आहे, जॾहिं त हाणे ख़ासि उॾामनि जे ज़रिए परॾे फाथल पाकिस्तानियुनि खे मुल्क में वापसि आंदो वेंदो। ऐं चौहट जमालीअ में हलंदड़ एहसास कफ़ालत प्रोग्राम क़ाइम थियल सेंटर मुराद स्कूल चौहट जमालीअ में SSP सिजावल सोहाई अज़ीज़ टालपुर दौरो करे सूरत-ए-हाल जो जाइज़ो वरितो आहे। ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।